बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज वार्ड नंबर 9 MC बोलाड़ी जे आवाम जे लाइ खुशी जो ॾींहुं आहे, खुशी जो मौक़ो आहे। असीं सरदार मलिक असद सिकंदर खान MP सिकंदर खान जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं। हेॾी वॾी स्कीम पोपट ख़ासकेली ॻोठ लाइ पाणी जी जेका असांखे ॾिनी आहे। राह माण्हू आहिनि MC बोलाड़ी वार्ड नंबर 9 जा, उहे सभु हिन अमल खे साराहनि पिया ऐं ख़ुशि आहिनि ऐं मलिक साहब जो शुक्रिया अदा कनि पिया। ख़ुसूसन आऊं वार्ड नंबर 9 जो काउंसलर निहायती मलिक साहब जो शुक्रगुज़ार आहियां। जीअं असां ॿुधायोसीं मलिक साहब खे त हिते असां वटि पाणी जी किलत आहे, सालनि खां पाणी कोन पियो पहुचे। अॼु असां मलिक साहब ही हेॾी वॾी स्कीम ॾिनी आहे जंहिंजो कमु शुरू थी चुको आहे। तव्हां ॾिसंदो हूंदो पुठियां मुंहिंजे पुठियां मिशन हले पई, खोटराई हले पई, जेका तक़रीबन महीने जे अंदरि कंप्लीट थींदी। असीं शुक्रगुज़ार आहियूं मलिक साहब जा जंहिं असांखे हेॾी स्कीम ॾिनी ऐं असीं परूमेद आहियूं। इनशाअल्लाह ही पाणी जेको आहे वार्ड नंबर 9 त पीअंदो ई पीअंदो उनजो आवाम, बल्कि ॿियनि वार्डनि ताईं बि पहुचंदो। तमामु बहितरीनु स्कीम आहे, हिकिड़ी तमामु सुठी स्कीम आहे। असीं निहायती शुक्रगुज़ार आहियूं मलिक साहब जा।